Ijaaz ho, Pakistan ho, again God, Baidan Sharif. Naam Gupta. Pakistan ho. अज 23 मार्च 2021 आहे। असां नाने हाजी मोहम्मद मेहराब खे याद करी रहिया आहियूं। छो त उमरकोट में जॾहिं नानो हाजी मेहराब हूंदो हो त 23 मार्च जो अक्सर करे असांजे घर ईंदो हो। असां वेही गॾु टीवी ते परेड ॾिसंदा हुआसीं। अल्लाह पाक नाने हाजी मोहम्मद मेहराब खे जन्नत में आला मकाम अता फरमाए, कब्र में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार अता फरमाए। आमीन।